डोनाल्ड ट्रंप ईरानी शहरनि खे तेहरान ख़ाली करण जी वार्निंग ॾेई छॾी। ईरान इसराइल के वॾो हाइबर हमलो करे तेल अवीव ऐं हथियाते वॾे अंग में मिज़ाइल ऐं ड्रोन ज़रिए हमला। ईरानी मीडिया जो चवणु आहे त बैलिस्टिक मिज़ाइल सां इसराइल जे फ़ौजी अॾनि ते हमलो कयो वियो। फ़ौजी अॾे तां इसराइल ईरानी टीवी जे ऑफिस ते हमलो कयो वियो हो। ईरानी हमले सबबि हेफा रिफाइनरी जी पैदावार मुकमल तौर रुकिजी वई। 3 मुलाज़िम मारिजी विया। ईरान जे इसराइल जो वधीक चवणो हो कि F-35 बेड़ा जहाज़ किराइण जी दावा। जुमे खां हेल ताईं ईरानी मिज़ाइल हमले में 24 इसराइली मारिजी विया ऐं 600 ॼणा ज़ख़्मी थी चुका। इसराइल जा ईरान ते हमला। तेहरान में केतिरा ई ज़ोरदार धमाका। सेंट्रल ईरान जे नतनज़ जोहरी साइट ते एयर डिफेंस खे फ़ाल कयो वियो। तबरेज़ में 2 वॾा धमाका ॿुधा विया। तेहरान एयरपोर्ट ते F-14 जहाज़ खे निशानो बणाइण जी दावा। ओलहंदे ईरान में ज़मीन खां ज़मीन ते मार कंदड़ मिज़ाइलनि जे इंफ्रास्ट्रक्चर ते बि हमलो कयो वियो। ईरानी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त शिराज़ ते फायर कयल 20 मिज़ाइल फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम ज़रिए तबाह कया विया। सूमर ते ईरानी सरकारी टीवी चैनल ते इसराइली हमले में ज़ख़्मी थियल 3 औरत वर्कर शहीद थी वयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी शहरनि खे तेहरान ख़ाली करण जी वार्निंग ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त ईरान खे जोहरी फैलाव रोकण वारे माहिदे ते सही करणी पवंदी। ईरान कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल नथो करे सघे। हू यकीनी बणाईंदा ईरान वटि जोहरी हथियार न हुजनि। ट्रंप जो G7 जो दौरो करे वाशिंगटन वापसि वञण जो फ़ैसिलो। नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो सिचुएशन रूम तयारु रखण जो हुकुम। अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो पारां बि अमरीकी शहरनि खे फ़ौरी ईरान छॾण जी हिदायत। G7 मुल्कनि तरफ़ां इसराइल जी हिमायत जो ऐलान। ईरान अदम इस्तेहकाम जो सबबु करार। G7 जे गॾियल बयान में विच ओभर में वधंदड़ तकरार खे घटाइण, ईरान जे बहिरान जो हल ॻोल्हण ऐं ग़ज़ा में जंगबंदी ते ज़ोर। G7 मुल्कनि चयो आहे त असांजो मौक़िफ़ हमेशह खां वाज़े रहियो आहे त ईरान खे एटमी हथियार हासिल करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। इसराइल खे पंहिंजे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। इसराइल जी सलामती लाइ पंहिंजी हिमायत जी ॿीहर तस्दीक़ कयूं था। ईरानी पड़ी वज़ारत तेहरान में मौजूद भारतीय शहरनि खे तेहरान छॾण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। पड़ी ख़बरूं इदारे मूजिब भारतीय पड़ी वज़ारत जो चवणु आहे त तेहरान में मौजूद कुझु भारतीय जागिरदनि खे जारी तकरार जे पस मंज़र में एहतियात तौर शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वियो आहे। भारतीय पड़ी वज़ारत जो चवणु हो त कुझु भारतीय शहरनि खे आर्मीनिया जी सरहद जे ज़रिए ईरान मां निकिरण में सहूलियत फ़राहम कई वई आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां अमेरिका जो सरकारी दौरो। वाशिंगटन DC में ओवरसीज़ पाकिस्तानियुनि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी शानदार आजियां पाकिस्तानी कम्यूनिटी जी शिरकत। ओवरसीज़ पाकिस्तानियुनि पारां हक़ जी जंग में कामयाबी ते पाक फ़ौजी वाखाण। ISPR मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु हो त ओवरसीज़ पाकिस्तानी मुल्क जा हक़ीक़ी सफ़ीर आहिनि। गॾियल चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ऐं मुल्की तरक़ी लाइ राब्ता ज़रूरी आहिनि। ओवरसीज़ पाकिस्तानी मुल्की मईशत लाइ हाकारी किरदार अदा कनि पिया।
सदाई अवामी हक़नि आइन की बालादस्ती ऐं पार्लियामानी जमहूरियत लाइ जदोजहद कई आहे। सिफारती मिशन के सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो बरसल के मकामी होटल में पार्टी कारकुनन के ख़िताब। तकरीब में बेल्जियम से ताल्लुक़ रखने पार्टी जा सरगर्म ऐं सीनियर कारकुन शरीक थिया। पाकिस्तान की पड़ी पॉलिसी जमहूरी इस्तेकाम ऐं मुस्तक़बिल की हिकमत अमली ते ॻाल्हि ॿोल। तकरीब की पुजानी ते कारकुनन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शुक्रियो अदा कयो ऐं खेस पूरी हिमायत जो यकीन ॾियारियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तो ओवरसीज़ पाकिस्तानी पार्टी जो क़ीमती असासो आहिनि। पाकिस्तान जो केस पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वफ़द आलमी सतह ते पेश कयो। माज़ी में ईअं नाहे थियो जो कंहिं वफ़द 15 ॾींहं में अहिड़ियूं सिफ़ारती कामयाबियूं हासिल कयूं हुजनि। नरेंद्र मोदी ऐं नेतन्याहू जा नज़रिया हिक ई आहिनि। पीपी सेनेटर श्री रहमान जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थी इसराइल समूरे ख़िते जो पुलिस मैन बणिजणु चाहे थो। ईरान जो रद्दअमल बि ॾिसी वरितो आहे। इहो मामिलो ईअं हलंदो रहियो दुनिया में छिकताण मथी सतह ते वञी सघे थी। जेकॾहिं इहा जंग वधंदी रही त महदूद न रही सघंदी। दादू के मरपुर मोढा में मासूम नीगरी से मुबैना तौर जिनसी ज्यादती जवाबदार 6 वरे की नीगरी के जख्मी और बेहोशी की हालत में खड अंदर फिटो करे फरार। वारिस नीगरी के थाने ते खणाया आया। डॉक्टर पारा शुरुआती मेडिकल में नीगरी से जिनसी ज्यादती की तस्दीक। पुलिस वाक़े की एनसी दाखिल करे एक जवाबदार के गिरफ्तार करे वरितो।